अलैकुम या अली मदद। मौला तां के सलामत रखे। मंजन जो दी में गर्मी में कहर जी तां भुख ते हो बोले तां के राग समझ में आयो अले कोन आयो। हाने थोड़ो सुकून भी आ, माहौल भी ठरियो आ, पोयो पानी भी आ। जेके गाल समझ में नथी अचे त हलियो वने टुबी हणी चे। लाजमी थोड़े तां कुर्सी ते वेही महफिल बुधो, तां पानी में मुंडी गडी महफिल बुधो। इने करे त स्विमिंग पूल जे सामू स्टेज ठायो आ। साईं यारन जेके घुट थियो ता मुंडी गडी प्रोग्राम बुधे। तां डांस भी पानी में करे सको था, को मसलो कोने। छो जो वडड़ा चवंदा आहिनि त जेको वेही विच कचहरी में हणे घणी जाड़ी सोब वडो भाड़ी। पराए जेड़े में पटाए पंजी दाढ़ी सोब वडो भाड़ी। हिन घर चाड़ी हुन घर न चाड़ी सोब वडो भाड़ी। चईस कम जो खने क्याड़ी सोब वडो भाड़ी। हेड़े प्यारे प्रोग्राम में शुरू खां वठी आखिरी ताईं जेको नाणदो ताड़ी सोब वडो भाड़ी। पूरे पिंडाल में एकड़ो चक्कर ताड़ी वगी आ। सुबह गाड़ी तां भी इए वजण धरणे ते आयल हो। छो जो प्रोग्राम गर्मी हुई ऐं मां त साईं यारन के चयो तो सेंट्रल एसी कराइजो। पो उन्हनि वरी चयो चई एसी वारो ईंदो तो वरी कम खराब थी वेंदो। अल्लाह तां के खुश रखे। इए खुश हुजो जेके पोयां वेठा आयो साईं सभई आई लव यू सर, आई लव यू। अदा पुलिस वारा तां के मौला खुश कंदो, तां जी वडी मेहरबानी आ। मां साईं यारन के अपील कयां तो तां के आखिरी में जूस प्यारींदा। छो जो तां जो गर्मी ते जूस निकतो आ। छो जो पुलिस वारन के एप्रिशिएट करण खपे। ही वीचारा जागदा आहिनि त असां सुम्हंदा आहियूं। सब पुलिस वारा एक जणा ना आहिनि। ही असांजी असांजा मुहाफ़िज़ ने इन्हनि जी इज़त करण असां ते फर्ज़ आ ऐं वॾनि जी इज़त करण असां ते फर्ज़ आ। माउ पीउ जी इज़त करण असां ते फर्ज़ आ। पर हाणे हींअर दौर शॉर्टकट जो थी वियो आहे। असां अॻे माण्हू घरां निकिरजो पंहिंजी माउ जे पेरे पवंदो, अम्मा रोज़ी ते वञा तो दुआ कजांइ। हाणे माण्हू घरां निकिरे तो ज़ाल जे पेरे तो पए, मैडम शहर तो वञा दुआ कजांइ, तुंहिंजे मेकअप जो सामान वठी अचां। दौर चेंज थी वियो आहे। अल्लाह तव्हांखे सलामत रखंदो। मां तां के केर भी कुछ न दे, मां तां के आचर्य दी जा चेक दींदुसि साईं। हाँ इंशाल्लाह। ऐं हाणे थोड़ो मना खबर पए तो प्रोग्राम में रौनक थी आहे, तां के मज़ो अचे तो। नारे हैदरी अदा इन पासे यार मुंहिंजा बाबा तां मुंहिंजे पीउ जे चालीहे ते आया हो छा? सभई मिली चवंदासीं नारे हैदरी। अल्लाह तां के खुश रखे। उस्ताद एकड़ो एडो अबा इन पकड़े जानी तू बाबा बैंक जो मैनेजर लगो बैठो ही, थोड़ो असां ने करी सनी जानी। अल्लाह खुश करे। पाण सा मिलाए पखो रखियो थस। छो जो असां जी जगह को मानू आ असां बिजली। छो जो असां के पंजे न पीउ जो नालो याद आ, न मां जो, न माइटरन जो, न मिटरन जो। असां के बिजली जो शेड्यूल याद आ। मेहमान ईंदो अदा दे अदा 3 बजे वेंदी आ, 6 बजे ईंदी आ, 9 बजे वेंदी आ, 1 बजे ईंदी आ। पर जेकॾहिं असां जहिड़ो कंहिं दुकान ते चढ़ंदो बिजली हली वेंदी चवंदा हुआ बुरा ई आयो अथई। ऐं जेकॾहिं असां जहिड़ो कंहिं दुकान ते चढ़े बिजली अची वञे चवंदा यार कलाक पहिरियां अची आ। ऐं जेकॾहिं बिजली टाइम खां पहिरियां अची वई त ॼण खतरे के पुट जाए डांस कंदासीं। अवा बिजली अची वई आ, बिजली अची वई आ। हे ॾाढो ॾुखियो दौर आ, हे ॾाढो ॾुखियो दौर आ। हे सोशल मीडिया जो दौर आ। ज़कूटा बाबा थोड़ो हेड़े करे सन। हेदे 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 तू पुरानी फोर्ड वेगन ही तोखे रुगो हवा लगे, असां सजा में हूं। अदा इनके मुंडी में ओठी मथे रखीस, मुंडी में ओठी मथे रखीस। पटे आए थे ओते आए थे। हां सही आ। हाने अगियां अची वे थे आए सही ओड की भिता हवा सजी ठरी पई वने, इते ही गुम थी वने। अल्लाह तां के खुश रखे। असां मज़ा आर्टिस्ट आयूं। छो जो चवंदा त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया के खिलायो आ। शायद मुझे मौला असां के इन लई ठायो आ। असां पंहिंजा दर्द लिकाए तां के खिलाईंदा आयूं। साईं तां अंदर अचो वियो। अदा मासूम तुंहिंजो यार आयो अथई ब्लू सूट में ओयो फेसबुक। अचो अंदर अचो। जा घुटा घुटा खैर आहे पान सब जिनन प्रोग्राम ॾिठो आहे खिलन था, पर रात सजी रात रुगो ड्रिपूं लॻराईंदा।
छो जो असां मज़ा आर्टिस्ट आहियूं। मूंखे त रात जो फेसबुक वारे नंबर ते 5 बजे 6 बजे सजी रात माण्हू फोन कंदा आहिनि खोसा असांखे मश्करी ॿुधा छो बा मुंहिंजो खानदान प्लास्टिक जो ठहियल आया असांजी पोड़ियूं बोड़ियूं मरंदियूं हूंदियूं पर माण्हू जे दिमाग़ में वेठल आहे त मश्कूर ख्याल सां उस्ताद मौला आया तुंहिंजी हा घटि घटि मां ई तो कयां घटि घटि पंहिंजो घटिजांइ पंहिंजो फोटो घटिजांइ अगे ही मौला ही कारो वारी घुट में सफा कम लई है एड़ो प्रोग्राम हो अजित बाबा सही फेरन लवली हणी जी हां हे कलर प्यारा कलर हैं सही इनन के जिंदगी में मच्छरन न खादो आ ये सदाबहार कलर हैं हे घर में बैठो हुंदो पासे में बिजली हली वेंदी वरी बिजली इंदी तो बैठो हुंदो घर वारन के उठी वियो ये कलर सदाबहार कलर हैं इनन के जिंदगी में मच्छरन न खादो उनन के पैया बुंडी आय अल्लाह तो के आबाद रखंदो इन बिस्मिल्लाह वरी गट कपड़न मो निकतो तो वने बाहर हे उहे माण्हू तो जे गूगल ते रुगो खैरात जी मानी गोलिंदा आज किथे को वडो माण्हू मो वापस जोरी रोईंदा आबा मुसा बस गड पड़ियो एकड़े अंदे एकड़े तडे ते हलियो वठी उते रोनो मुसा गड पड़ियो डी रात गड होंदो उनन चो बाबा सा ओ दू असाई गड मरी वया अतो मेरा टीवी जो रिपोर्टर बैठो आ वो भी कारो चश्मो नहीं आया साईं ता भला वेल्डिंग कंदा हो जा कारो सिंधी मीडिया छो जो मुखे अदा चो न दर गर्मिया हलो भला अल्लाह खैर करो अदा इन जे एसी चालू करायो अल्लाह ता के खुश रखे ये मुर्कदार हो खुशू जो ख्याल करे पखो करंट ते चुबड़े पे होंदे ख्याल करे मुखे तुझो टेंशन आ बियो कुछ कोने तुझे साइज जी एम्बुलेंस ही कोने ते इने करे ए मुर्कदार हो मां बेसुरन फनकारन जी यूनियन जो सदर आया साईं अगे सुरवारा फनकार गाइंदा चाचा साईं मी वसंदो हाने असां जड़ा बेसुरा कंदा त ट्रांसफार्मर करे तो ठा मां जिथे भी गाइंदो आया उते चौतर पुलिस भी आरी तो खारदर जो तारू लगाइंदो मुजो राग बुधो एकड़े दी मां गाया पियो टोटल मानू उठी बजिया एकड़ो एड़ो बैठो मां उनके चयो मुजो राग तो के वणियो अची तुजो राग ना वणियो मां माजूर मुख केर खण वारो कोने इने करे ता मुजो राग भी बर्दाश्त कजो बुधजो आई मां एकड़ो थोड़ो अदा जानी दिया मिड़ी थोड़ो एंजॉय कयो सबनी एक छो जो खिलो जिंदगी जो मजो वठो खुदा जो कसम इन दुखे दौर में मानू एकड़े सेकंड जे खिलण ले परेशान रही डाढो दुखो दौर आ मां फेसबुक ते वीडियो रखनो आया मुके हजारे मानू ले लाइक करन चनन गुड जॉब खोसा आई लव यू खोसा 100% साइको लिखना मजा नहीं आया अब तो के अल्लाह ने तो खिलाए तो घर में कितकड़ा गणना सिया तो के हे जेको खिले अल्लाह जेके खिलाए आई हे एड़ी शख्सियत साईं मुके यो बुधायो तो सिंध में दरिया घणा दरिया एकड़ो ही दरिया सिंधु दरिया हो भला वाह घणा सिंध वाह असा गोठे पासे नलका घणा सिंध घर में 5 नलका घर में 5 नलका दस्ता भी न तो वेंजे एकड़ो शेर थी विंदो अदे नाले छो जो असा वाली मार्केट में हुस्न गोलिंदा उन तू ही नजर आयो हलिया छाता सबई बाबा कंदो अदा पुलिस वाला ता भी बाबा कंदो सबई पोया अदड़ा ता भी जानी बाबा सबई मना मुके बुद्धड़ में अचे बाबा तो हुस्न जी तारीफ थी हले मना हुस्न सा सौ सिदो सा जुल्म था कयूं पर मना छा तारीफ कया तुझे नेणन जी जमादारात मत कर मौला वधाईंदी छा तारीफ कया तुझे नेणन जी तो मां धप अचे थी छेणन जी